का पाक हज करण का पाक तो केड़ी इबादत आ जेको अल्लाह कंदो आ उहा इहा ई त इबादत आहे। अल्लाह फरमाए पियो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमान वारो मां बम्बा जे महबूब ते सलात पढ़ा तो फरिश्ता बि पढ़न था तव्हां बि पढ़ो। हुक्म कंहिंखे आहे ईमान वारन खे ख़बर पई महबूब ते सलातो सलाम उहो ई पढ़ंदो जेको ईमान वारो हूंदो। हाणे तव्हां सभु ईमान वारा वेठा आहियो या न आहियो? जॾहिं महबूब ते सलातो सलाम पढ़ण जो हुक्म थिए त घटि में घटि मोहब्बत ऐं ईमान त ॾेखारियो त ख़बर पवे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते सलातो सलाम पढ़ण जो जज़्बो कहिड़ो हूंदो आहे ऐं इहो अक़ीदो रखणु घुरिजे त असां सलात पढ़ूं था मदीने वारो साईं ॿुधे थो। असां सलात पढ़ूं था असां सलाम पढ़ूं था मदीने वारो साईं अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे दरबार में हिकिड़ो फरिश्तो मुक़रर कयो आहे। हुजूर जो उम्मती दुनिया जे कंहिं बि कोने मां कंहिं बि कुंड मां जॾहिं कंहिं बि रस्ते मां कंहिं बि घिटीअ मां कंहिं बि घर मां कंहिं बि मुल्क मां जेकॾहिं महबूब ते सलात पढ़े उहो फरिश्तो ॿुधे महबूब जे रोज़े ते ड्यूटी ॾींदड़ फरिश्तो सलात ॿुधी सघे थो त मदीने वारो साईं छो नथो ॿुधी सघे? हुजूर साईं जे रोज़े ते ड्यूटी ॾींदड़ फरिश्तो नौकरी ॾींदड़ फरिश्ते जो इहो कमाल आहे त पोइ मूंखे ॿुधायो त अल्लाह जे महबूब जी शान कहिड़ी हूंदी। ऐं सलात ते को पाबंदी न आहे। सलात ते को पाबंदी न आहे। कॾहिं पढ़बी कॾहिं न पढ़बी जॾहिं दिल चवे पढ़ी सघी थो। जॾहिं दिल चवे ईमान मोहब्बत इश्क ऐं इश्क जी तकाज़ा आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं बि दिल चवे सलात पढ़ण तुंहिंजो कमु आहे असांजे सलात खे ॿुधण मदीने वारे साईं जो कमु आहे। इहो अक़ीदो आहे या न आहे? ॻाल्हायो त सही। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह जो कुरान फरमाए पियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जॾहिं कुर्तो खणी हुन जो भाउ जॾहिं अचे पियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि त अञा वेझो पहुतो ई न आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमाइनि था इन्नी लाजिदु रीहा यूसुफा लौला अन तुफल्लिदून। मूंखे यूसुफ जी खुशबू अचे पई। ॻाल्हायो कंहिंजी खुशबू अचे पई? यूसुफ जी। अञा पहुतो ई न आहे यूसुफ जी खुशबू अचे पई। हज़रत याकूब अलैहिस्सलाम नबी आहे। जॾहिं नबी याकूब जो इहो मक़ाम आहे त जेको नबियनि जो नबी आहे मदीने वारे जी शान कहिड़ी हूंदी आहे? इन्नी लाजिदु रीहा यूसुफा लौला अन तुफल्लिदून। मूंखे यूसुफ जी खुशबू अचे पई। वाह मदीने वारा साईं तुंहिंजी शान तू त नबियनि जो नबी आहे तुंहिंजा रसूलनि जो रसूल आहे तू त अल्लाह जो अहिड़ो महबूब आई जंहिंजो शान अल्लाह एतिरो निरालो पैदा कयो आहे जो सभु नबियनि जो सरदार बणाए तोखे दुनिया में मोकिलियो आहे ऐं क़यामत जे ॾियारे इशारो महबूब कंदो बेड़ा पार उम्मत जा थी वेंदा। अक़ीदो जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे हुन जी निमाज़ बि मज़बूत आहे। जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे हुन जो कुरान पढ़ण बि मज़बूत आहे। जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे हुन जो हज बि मज़बूत आहे। जंहिंजो अक़ीदो मज़बूत आहे हुन जी इबादत बि मज़बूत आहे। जेकॾहिं अक़ीदो मज़बूत न आहे पोइ निमाज़ बि पढ़ पोइ कुरान बि पढ़ पोइ काबे जो तवाफ बि कर पोइ ज़कात बि ॾे कबूलियत न आहे।
कबूलियत जो ताल्लुक है अकीदे सां ऐं जंहिंजो अकीदो मज़बूत जंहिंजो अकीदो कामिल जंहिंजो अकीदो शान वारो आहे जंहिंजो अकीदो पावरफुल आहे हुन जी निमाज़ भी शान वारी आहे हुन जो हज करण भी शान वारो आहे हुन जी इबादत भी शान वारी आहे इन्हीअ करे त अकीदे जी बुनियाद एतरी मज़बूत रखो जो तव्हां इन्हीअ अकीदे जे करे अल्लाह ताला तव्हां खे जन्नत में मोकिली दो जेकरे अकीदे में फर्क अची वियो पो निमाज़ूं पढ़दो वञ सजदा कंदो वञ तवाफ कंदो वञ अमाल सुठा कंदो वञ कबूल नाहिन कबूल जेकरे चाही थो सजदा निमाज रोजा हज कबूल थी वञन त पंहिंजे अकीदे के एतिरो मज़बूत कर जो अकीदो मज़बूत हूंदो काबे जो खुदा बि राज़ी आहे मदीने जो मुस्तफा बि राज़ी आहे काबे जो खुदा बि राज़ी आहे मदीने जो मुस्तफा बि राज़ी आहे अकीदो छा है हजरत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी चौ सुभान अल्लाह ॾाढा चौ सुभान अल्लाह